अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नईम सुमरो। प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं अमेरिका ऐं ईरान विच में जेके ॻाल्हियूं टेक्निकल ॻाल्हियूं हलनि पियूं उन ते, ऐं उन खां अलावा जेका ॿी डेवलपमेंट आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान इस्लामाबाद जो दौरो कयो आहे। इहो ईरान अमेरिका इसराइल जंग खां पोइ ईरानी सदर जो कंहिं बि मुल्क जो इहो पहिरियों दौरो आहे ऐं मजमूई तौर ते मसूद पेज़ेश्कियान ॿियो दफ़ो पाकिस्तान आयो आहे। त इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं, मुआहिदे जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं, जेके टेक्निकल ॻाल्हियूं मुकमल थियूं आहिनि उन बाबति बि ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ टेक्निकल जेके ॻाल्हियूं मुकमल थियूं आहिनि उन खां पोइ 4 वर्किंग कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जेके ईरान जे एटमी प्रोग्राम ऐं जेके ईरान मथां मुख़्तलिफ़ सेक्शन्स पाबंदियूं लॻल आहिनि उन्हनि ते जेको आहे ॻाल्हियूं कंदियूं ऐं उन्हनि जो को हल कढंदियूं। त हिन सॼी सूरत हाल ते पाण खे ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। अॻूणा एम्बेसडर आहिनि ऐं शुरूअ खां वठी असां सां गॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रहिया आहिनि ऐं तजिया पेश कया विया आहिनि आलम बिरोई साहब तरफ़ां, जेके जेको आहे तक़रीबन उहे सही ऐं तक़रीबन तुज़ तजिया साबित थिया आहिनि। त आलम बिरोई साहब, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। महिरबानी। बिरोई साहब, कीअं था ॾिसो सभ खां पहिरियां त हे जेके ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं, हेॾा जेका लफ़्ज़नि जी गोलाबारी हुई उहा अमरीकी सदर तरफ़ां बि हलंदी रही ऐं इसराइल तरफ़ां जेका हक़ीक़त ते बदियल जेका गोलाबारी हुई, बारूद हो, रॉकेट हमला हो, लबनान ते जारी रहिया। इसराइल हथल इम्कान या कोशिशि कंदो रहियो या अञा ताईं बि करे थो त कंहिं बि नमूने जेको ॻाल्हियुनि वारो अमल आहे इहो सबूटाइज़ थिए। पर हिन महिल जेके असांखे शयूं नज़र अचनि थियूं इलाही पॉज़िटिव नज़र अचनि थियूं। जेतोणीकि असां शुरूअ में ॾिठोसीं त अमेरिकी सदर जे धमकी वारे बयान खां पोइ ॻाल्हियुनि में जेको हिकिड़ी बदमज़गी पैदा थी, पर उनखे पोइ कवर करे विया। जेडी वेंस तमामु घणो पुरउमीद नज़र अचे थो। त तव्हां हिन जेके हिन महिल ताईं जी जेका करस्पॉन्डिंग थी आहे ॿिन्ही मुल्कनि विच में पाकिस्तान जी ट्रैकड़ी में, उनखे अव्हां कीअं था ॾिसो ऐं इन जो मुस्तक़बिल अव्हांखे कीअं थो लॻे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि आहे त जेके हिन कन्फ्लिक्ट में जेके पार्टी हुया अमेरिका, इसराइल ऐं ईरान, ॿिया वरी उहे मुल्क हुया जेके मुतासिर पिया थियनि। उनमें सभु अरब कंट्रीज़ आहिनि जेके मुतासिर पिया थियनि। पाकिस्तान इन जे करे त असां पाड़े में हुयासीं। ॿियो वरी मीडिएशन जो जेको असां रोल खयूं पाण, त उहो जेको आहे असांजे लाइ हिकिड़ो रिस्पॉन्सिबल हिकिड़े क़िस्म जो रोल हुयो। त उनजे करे असां बि थोरो घणो कंसर्न हुयासीं। अचूं हाणे हिन ॻाल्हि ते, त मां ॿुधायांव त हिन जेको मुआहिदो थियो आहे या इस्लामाबाद जेको MOU आहे, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग, उन खां ईरान वारा ख़ुशि आहिनि, चङी तरह ठीकु ठाक तरीक़े सां मुतमइन आहिनि। ॿिए नंबर ते पाकिस्तान ऑफकोर्स दुनिया में जेको आहे पंहिंजो नालो पैदा कयईं। हा, मां सम्झां थो 1970 में जेको चाइना ऐं अमेरिका जे विच में असां टाक करायो, ब्रिज थी करे हुन जा तालुकात बहाल करायो, उन खां बाद इम्पोर्टेंट हिकिड़ी रोल आहे असां प्ले कयो आहे। इहे आहे जेको तव्हां ईअं सम्झो त पोइ 5 ॾहाकनि जो जेको आहे सो दुश्मनी हुनखे असां हिकिड़े टेबल ते अची बीहारियो आहे। हिन में असांजी इहा वॾी कामयाबी आहे। असां बि मुतमइन आहियूं हिन खां। ऐं अरब कंट्रीज़, मां ॿुधायांव थो, अरब कंट्रीज़ को बि सिंगल कंट्री अहिड़ो कोन्हे को जेको हिन जगबंदीअ खां ख़ुशि न हुजे ऐं जेको आहे सो हिन ठाह जो जेको आहे वेलकम न कयो हुजे। अहिड़े नमूने सां आलमी दुनिया में जेको आहे वेस्टर्न कंट्रीज़ में तक़रीबन सभिनी जेको आहे सो हिन जी वेलकम कयो आहे ऐं हिनखे जेको आहे सो अमन जो हिकिड़ो पैगाम करार ॾेई करे हुनजो जेको आहे सो सपोर्ट कई अथऊं। इन मां सभिनी में जेको आहे सो नाख़ुशि तरीन जेको इंसान यानी मुल्क आहे जेको हिन वक़्तु सख़्तु परेशान आहे, सख़्तु जेको आहे सो मुतफ़िक़र आहे, उहो आहे सिर्फ़ु इसराइल। इन जे करे त इसराइल जे नज़र में इहो हो त कहिड़े बि नमूने सां ईरान खे तहस नहस करे उनखे जेको आहे रस्ते खां असां हटायूं त जीअं असांजो ग्रेट इसराइल वारो जेको प्रोजेक्ट आहे उहो न थियो। ॿिए नंबर ते जेको आहे सो इसराइल जे इहा उनजो मक़सदु इहो हो त उते जेको एनर्जी आहे उनखे उहो सम्झनि था हार्ड लाइनर्स आहिनि। हे हालांकि हार्ड लाइनर्स न आहिनि। जेको शहीद थियो आहे अली खामनाई, उहो बि हार्ड लाइनर न हुयो। तव्हां उनखे हार्ड लाइनर कीअं था सम्झो? जेको ओबामा एडमिनिस्ट्रेशन सां न्यूक्लियर प्रोग्राम जे बारे में बिल्कुलु हिकिड़ो जेको आहे सो ट्रीटी बिल्कुलु नेगोशिएट करे हुनखे साइन कयूं, हुनजी इजाज़त ॾिनई।
तव्हां उनखे कीअं था चओ त हार्ड लाइनर आहे या जेको आहे सो इसराइल जे सख़्तु ख़िलाफ़ आहे, ईअं न आहे ॻाल्हि। तो बहरहाल हुनखे नाहक हिननि मारियो, जेको बि थियो। हाणे जेको आहे सो हुननि खे इहो आहे त असांजो उहो जेको आहे रिजीम चेंज करण जो प्रोग्राम हुयो त असां उते जेको आहे सो फ्रेंडली गवर्नमेंट क़ाइमु कंदासीं, पोइ चाहे उहो अॻे शाह जो पुटु हुजे या ॿियो कोई हुजे, पर उहो बि न थियो हिननि। ॿिए नंबर ते जेको आहे सो सम्झनि पिया त ईरान जेको आहे सो कमज़ोर थी वेंदो, इकोनॉमिकली तबाह थी वेंदो, पॉलिटिकली मिडल ईस्ट में जेको रहियल असर रसूख आहे उन ते बि असांजो असरु थी वेंदो। जो इब्राहिम ट्रीटी हिकु मुल्क उन्हनि सां साइन करे जेको आहे सो उन्हनि जी सिक्योरिटी अम्ब्रेला जे अंडर वञे पियो, सो इन जे करे उहो बि न थियो। हाणे इन्हनि जी इहा कोशिशि आहे, इन में मां ॿुधायांव त इंडिया बि शामिल आहे त कहिड़े नमूने सां जेको आहे सो इन 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 सॼे डील खे जेको आहे सो सबोताज कजे, उनखे डीरियल कजे। इन तव्हां इहो बि ॿुधो पोइ स्पेकुलेशन्स या र्यूमर्स छा पिया आहिनि। इसराइल वारनि जो प्लान बि ठाहियो हो त जेको आहे सो हुते इन ते इसराइली डेलीगेशन जेके आहिनि उन्हनि जा सरबराह उन्हनि ते हमिलो थिए, हुन में ख़ासि तौर फॉरेन मिनिस्टर स्पीकर जो आया इहे स्पेकुलेशन आहिनि या छा न आहिनि, अञा उन्हनि जी का तस्दीक न थी आहे जेको जंहिं ते मां बिलीव कया, पर स्पेकुलेशन हलनि पिया। तव्हांजो मतिलबु जिथे थोरी खणी बाहि आहे त धुओं थो निकिरे न, ईअं त स्पेकुलेशन कोन हलंदा न। तो इन जे करे मां चवां थो हो लबनान में हाणे साईं चवे थो लबनान में छिका जंगबंदी हूंदी, पर उतां जेको फौज विड्रा करण जो आहे उहो हुन में न आहे, डील में MOU में न आहे। पर अमेरिकन उन्हनि खे रिफ्यूज़ कयो आहे, उन्हनि तरदीद कई आहे, उन्हनि चयो आहे त न तव्हांखे विड्रा करिणो पवंदो। हाणे इहो जेको मसइलो आहे, जेकॾहिं इन्हनि खे इन टास्क खे जेको आहे सो डीरियल नथो करे पियो इसराइल, उन में कामयाबु नथो वञे ऐं हे डील थी थो पवे, त मां ॿुधायां त मिडल ईस्ट में हिकिड़ी नई सूरत हाल उभरंदी। पाकिस्तान जो हिकिड़ो नओं जेको आहे सो इमेज साम्हूं अची वेंदो ऐं ईरान जेको आहे सो हिकु ताक़तवर मुल्क थी उभरंदो। अच्छा जीअं आलम साहब, जीअं तव्हां चयो त जेकॾहिं इहा डील थी वई, तव्हां सम्झो था त हाणे जॾहिं दुनिया एतिरो अॻिते निकिरी वई आहे, असां अमरीकी सदर जूं या जेको नायब सदर आहे JD वेंस, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था त उहे तमामु घणा पुरउमीद था नज़र अचनि ऐं इन कोशिशि में था नज़र अचनि त मुआदो थी वञे। छा इसराइल जा जेके अहिड़े क़िस्म जा क़दम आहिनि उन खे जेको आहे अमेरिका खे डील करण खां रोके सघंदा या ईरान खे, छाकाणि त अमेरिका ऐं ख़ुदि ईरान बि असांखे तमामु घणो संजीदा नज़र अचे थो इन डील में। जेको संजीदा ईरान भी आहे, अमेरिकन्स भी संजीदा आहिनि, छो त अमेरिकन्स खे को फ़ाइदो कोन्हे कोई इन जंग खे वधाइण जे लाइ या प्रोलॉन्ग करण। उन्हनि ॾिठो त असांजी हेतिरी बमबारी खां बाद, हेतिरे हमले खां बाद, हेतिरो एम्यूनेशन ऐं वेपन्स इन्वेस्ट करण जे बावजूदि, हेतिरो पैसो ख़र्च करण जे बावजूदि उते त हिकिड़ो बि असांखे वॉर ऑब्जेक्टिव मिली सघियो। ॿियो त ठहियो त सॼो पब्लिक उथी यानी अवाम उथी खड़ी थींदी, उहो त न थियो, पर हिकिड़ो यानी 15-20 ॼणनि जो हिकिड़ो ग्रुप बि हिन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ जेको आहे न थियो। इन जे करे अमेरिकन्स खे हाणे जेको आहे सो जंग में रहण में कोई फ़ाइदो नज़र नथो अचे ऐं बल्कि नुक़सान वधीक थियनि। छो नुक़सान थियनि त जीअं जीअं हे जंग में रहिया आहिनि तीअं तीअं हिननि जी पॉपुलरिटी जेको आहे पंहिंजी हिन जी ज़ाती पॉपुलरिटी प्लस रिपब्लिकन पार्टी जी पॉपुलरिटी घटि थी वई आहे। हाणे मिड टर्म इलेक्शन हिननि जे मथां था अचनि पिया, जेकॾहिं उन में पंहिंजी कांग्रेस में जेकॾहिं हे अक्सरियत हारे था वठनि त हिननि जे लाइ वॾी मुश्किलात पैदा थींदो। इन जे करे हिननि ते प्रेशर वधीक हो। ॿिए नंबर ते जेको आहे सो प्रेसिडेंट ट्रम्प ते प्रेशर, तो मागा वारनि जेको हिनखे सपोर्ट कंदा हुआ, पोइ केर बि आहिनि हुन में जेको आहे सो अल्ट्रा राइट्स वारा आहिनि या ॿिया थिया, पर उन जो सख़्तु प्रेशर हो त तव्हां त चयो अमेरिका फर्स्ट, हिते तव्हां त हिकिड़ो वार ऑफ चॉइस में हलिया विया हो, हुते पैसा था ख़र्च कयो या हे हो, उन ते ॾाढो जो आहे धकु लॻी वियो आहे प्रोग्राम खे। सो इन जे करे अमेरिकन ते प्रेशर खां अलावा बाक़ी ॿी ॻाल्हि आहे जेको आहे सो हिन जी तबियत में हिकिड़ी ॻाल्हि शामिल आहे, हिन जे नेचर में हिकिड़ी ॻाल्हि शामिल आहे। इम्पेशंस हिन में वधीक आहे।
मां वॻे पंहिंजे हाणे रिसेंटली 4 आर्टिकल्स मां लिखिया आहिनि डील जे मथां त हिन जो जेको आहे सो शुरू खां नर्वसनेस रहियो आहे, कावड़ में एंगर रहियो अथसि ऐं जेको आहे सो वार फटीक रहियो अथसि। इन जे करे हे जेको आहे सो घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं गुस्से में बि ईंदो आहे, पोइ उहो वरी जेको आहे सो हुनजो अहसासु बि थींदो। इन ते त तव्हां मां सम्झां थो अमेरिकन पाणी कंट्रोल कोन करे सघंदा, बाक़ी बि उहो असां छा करे सघंदासीं। पर इहो मां ॿुधायांव त सभिनी अमेरिकन जा जेके बि पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त उन जंग में वधीक रहण जेको आहे सो अमेरिका जे लाइ सख़्तु नुक़सानु थिया। अॻे ई असांखे जेको आहे बेइज़ती थी आहे, ह्यूमिलिएशन थी आहे, ऐं जेको आहे सो असां बल्कि उल्टो असां इलाज करे जेको आहे सो MOU उन्हनि खां साइन करायो। ॾिसो त इलाज थियो न साईं, तव्हां ईरान खे रिपेरेशन बि ॾियो था, रिपेरेशन जो पोइ छा बि नालो ॾियो, डेवलपमेंट फंड जो नालो ॾियो, छा बि $300 बिलियन घटि को रक़म कोन्हे को। वरी उन्हनि जे फ्रोज़न जेके एसेट आहिनि उन मां $24 बिलियन तव्हां फौरन रिलीज़ था कयो। हुनजे लाइ मां सम्झां थो हाणे जेके सेशन थी बैठक थियो उन में डिसाइड थी वियो त तव्हांजा $24 बिलियन जेको आहे सो असां रिलीज़ था करे छॾियूं। त ईरानियुनि खे कहिड़ो नुक़सानु आहे मूंखे ॿुधायो न। बाक़ी रही ॻाल्हि हिननि जा जेके 2-3 पॉइंट्स आहिनि जंहिं ते इख़्तिलाफ़ थींदा, उहो बि यानी जेको पासदारन इनकलाब आहे उहे सख़्तु हिन ते पोज़ीशन वठंदा। पहिरीं ॻाल्हि आहे हुन ते जेको आहे सो हुर्मुज़ वारे मामले ते उन ते हो सख़्तु वठंदा। पंहिंजो कंट्रोल जेको आहे सो कहिड़े न इन वन वे आर दी अदर हो कंट्रोल पाण वटि रखणु चाहींदा। जेकॾहिं ज़रूरत पवे त इमीडिएटली जेको आहे हुनखे तो बंदि करे सघनि, इनखे हो रिलीज़ कोन कंदा। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे ज़ाती। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे अॻिते हली करे 60 डेज़ खां बाद इन्हनि चयो आहे त असां जेको आहे सो हिकिड़ो फी मुक़ररु कंदासीं मैरीन ट्रैफिक सर्विस जे लाइ, जेको असां सर्विस ॾींदासीं उन्हनि खे जहाज़नि खे, उनजो असांखे फीस ॾियणो पवंदो। उहो हाणे टोल चयोसि या फीस चयोसि, पर पहिरियां ॾींहंनि ईरान जो इहा ॻाल्हि बि मञी अथऊं। इन ते बि जेको आहे सो पासारन इनकलाब या जेको रिवोल्यूशनरी गार्ड्स आहिनि उहे जेको आहे सख़्तु स्टैंड वॾा। ॿिए नंबर ते जेको आहे सो जंहिंमें डिफिकल्टी मूंखे नज़र थी अचे उहो आहे हिननि जो न्यूक्लियर प्रोग्राम। न्यूक्लियर प्रोग्राम ते ठीकु आहे, हिननि जो जेको आहे सो हिननि क्लियरली चयो आहे त असां NPT ते दस्तख़त कयो आहे, ऐं इन खां अलावा जेको आहे सो असां इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी कमीशन खे यकीन ॾियारायो आहे त असां जेको आहे सो न्यूक्लियर वेपन डेवलप न कंदासीं। पर साॻी ॻाल्हि आहे त फॉर पीसफुल यूज़ असांखे जेको आहे UN जे चार्टर में हक़ु आहे, असांखे इंटरनेशनल लॉ में हक़ु आहे। असां उन पंहिंजे हक़ खां जेको आहे सो दस्तख़त कोन थींदासीं। इन ते जेको आहे सो वॾो मां सम्झां थो जेको आहे सो टॉक्स थींदियूं ऐं वॾी डिफिकल्टीज़ पैदा थींदियूं, छो त इन ते रिवोल्यूशनरी गार्ड्स जेको आहे सो सख़्तु मौक़िफ़ वठंदा सिविलियन खे छॾे करे। छो त हिन वक़्तु जेको आहे सो मां ॿुधायांव त सुप्रीम लीडर जेको आहे सो उहो रिवोल्यूशनरी गार्ड दे आर एट वन पेज। अली ख़amenei जे ज़माने में बि ऐं हाणे बि, ऐं इहो जेको चॉइस आहे उन्हनि जो जेको आहे सो मुश्तबा ख़amenei उहो बि उन्हनि जो ई चॉइस आहे। मां सम्झां थो सिविलियन जो हुन में घटि जेको आहे सो शामिल आहे। आलम साहब, जेके बि तव्हां ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु इहे जेके आहिनि तमामु सख़्तु पॉइंट्स आहिनि, पर जेकॾहिं असां हिननि सभिनी पॉइंटनि जो जाइज़ो बि वठूं, जेकॾहिं एज़ इट इज़ ईअं बि थी वञे, मिसाल तौर ते हरमज़ लंग खुली वञे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुली वञे बिना के टोल टैक्स जे, त बि माना जंग खां पहिरियां वारी सूरत हाल ते बरक़रार थी वेंदो। जेकॾहिं ईरान एटम बम न ठाहे, जेको न पियो पहिरियां बि न पियो ठाहे, इन ते बि जेकॾहिं उहो लिखी थो ॾिए त इहा बि का नई ॻाल्हि न हूंदी। सवालु मुंहिंजो हिते अव्हां खां इहो आहे त जेका 40 ॾींहंनि जी जेका प्रैक्टिकली जंग ई, उन खां पोइ जंग बंदी, उन खां पोइ ठड़ा ठकाव, इन सॼी सूरत हाल मां, इन सॼी जंग मां, इन सॼी प्रैक्टिस मां अमरीका ऐं इसराइल हासिल छा कयो? कुझु बि हासिल न कयूं। मां त अॻे में ॿुधाए छॾियोमांव त वरी इन पुट इसराइल आहे। अमेरिका खे जेको आहे क्लियरली नज़र आयो त हिननि खे जंग वधीक जेको आहे जंग में रहण हिननि जे लाइ बेकार आहे, बल्कि उल्टो नुक़सानु आहे। मां त हाणे चई वियुमि उन्हनि खे कुझु बि न मिलियो हिन जंग मां, ईरान खे घणो कुझु मिलियो। तॾहिं मां चवां थो कि मुश्किलात पैदा थींदियूं, पर मां न चयो त उन मुश्किलात जे करे
जेको आहे सो इहे डी रेल थी वेंदी या इहे टाक्स कामयाबु न वेंदियूं, डील ते साइन न थींदो आहे। ईराननि खे हिन वक़्तु जेको आहे सैंक्शन जो रिलीफ खपे, जेको पंहिंजी इकानमी खे बहाल करणु ऐं आवाम जे लाइ कुझु डेवलपमेंट स्कीम जे लाइ पैसो खपे उन्हनि खे। और उन्हनि खे जेको आहे पंहिंजे एक्सटर्नल जेको ट्रेड कनि, जंहिंमें जेको आहे गैस शामिल आहे, उनमें ऑयल शामिल आहे, पेट्रोलियम शामिल, पेट्रोलियम प्रोडक्ट शामिल, इन्हनि जे लाइ एक्सपोर्ट जे लाइ हिननि खे जेको आहे वेवर खपे, उहो हिननि खे मिली चुको आहे। ऐं 60 डेज़ खां बाद बि उहो कंटिन्यू कंदा हिनखे। इन जे करे कोशिशि कंदा त कहिड़े नमूने सां जंहिंमें रेवोल्यूशनरी गार्ड जो जेको आहे सो उन्हनि जो मक़सदु ई पूरो थिए ऐं प्लस जेको आहे सो डील ते साइन थिए। ईराननि जी इहा कोशिशि हूंदी, बिल्कुलु हूंदी, छो त उन्हनि खे इन खां वधीक बहितर डील ॿियो कोई नथो मिली सघे। अच्छा आलम साहब, डील जेका बि साइन थींदी असांजी त इहा ई उमेदु आहे ऐं दुआ आहे त ॿई धुरियूं कंहिं न कंहिं डील ताईं पहुचनि। पर जेके हिन महिल ताईं असांखे अंग अखर नज़र अचनि था या जेके बि शयूं नज़र अचनि थियूं साम्हूं, त उन में ईरान जा पॉइंट्स आहिनि ऐं ईरान ई उन ते हावी नज़र अचे थो। पोइ जेको फेस सेविंग अमेरिका ॻोल्हे पियो मार्च खां वठी, जेके असां रिपोर्ट्स मुख़्तलिफ़ पढ़ियूं आहिनि, त मार्च खां वठी जेका फेस सेविंग ॻोल्हे पियो, त उहा अमेरिका खे फेस सेविंग कहिड़ी मिलंदी हिन मुआदे में? तव्हांजे नज़र में उहे कहिड़ा पॉइंट्स आहिनि जंहिं में अमेरिका पंहिंजे लाइ फेस सेविंग जेको आहे त उन्हनि खे कंसीडर कंदो या उनखे एज़ अ फेस सेविंग पेश कंदो पंहिंजे अवाम ॾों या दुनिया ॾों? हिन खे मूंखे जेको आहे हिन वक़्तु शयूं मां फोकस करे सघां। हिकिड़ो त हे कोशिशि कंदा कहिड़े नमूने सां हिननि जो जेको रिच यूरानियन में जेको 500 किलो आहे या 450 किलोग्राम, उनखे हे डाइल्यूट कनि। डाइल्यूट करण जो मतिलबु इहो थींदो आहे हिनखे जेको आहे सो ब्रेडिंग कंदा आहिनि, त उहो कंहिं कम जो नथो रहे, पोइ ज़ाया करणु। ठीकु आहे। हिकिड़ी इन्हनि जी इहा कोशिशि हूंदी। ॿिए नंबर ते इन्हनि ते हो कोशिशि करे पाबंदी हणंदा, मतिलबु ईरानी ख़ुदि पंहिंजे मथां सेशन जो पाबंदी हणंदा। जीअं अॻे डील में हिननि रखियो 10 साल या 15 साल। हिन वक़्तु शायदि ट्रम्प जेको आहे सो उन्हनि खां जेके अॻे में 10 साल हुयो, मूंखे यादि नथो पवे, 15 साल चवंदुमि, जे अॻे में 15 साल हो त 20 साल चवंदुमि। ईरानियुनि खे जेको आहे सो इहो मञणु घुरिजे ऐं ईरानी मञींदा हिनखे त 20 साल असां जेको आहे सो हिनखे हिन विच बि न कंदासीं, पीसफुल यूज़ जे लाइ बि जेको आहे सो असां हथु धरो रखंदासीं हिन ते। हाणे ॿी ॻाल्हि जेको हुननि खे खपे त कहिड़े नमूने सां ईरान जो इहो चवणु आहे त तव्हां फ़ौज कठी वञो हिन रीजन खां। हाणे अमेरिकन जेको आहे सो ऑलरेडी ऐलान कयो आहे त असां विड्रॉ था कयूं पंहिंजी फ़ौज खे फ्रॉम दी प्रॉक्सिमिटी ऑफ ईरान। ईरान जे जेको नज़दीक इलाइक़ा आहिनि उन खां असां जेको आहे सो पंहिंजी फ़ौज विड्रॉ था कयूं। हाणे ईरानी फ़ौज मतिलबु अमेरिकन फ़ौज ईरान में त कोन हुई न, सही। ईरान खां ॿाहिरि ई हुई टेरिटरी खां। उन खां जेकॾहिं हो प्रॉक्सिमिटी मीन्स यानी तव्हां जेके नज़दीक तरीन अरब कंट्रीज़ आहिनि या इलाइक़ा आहिनि, उन्हनि खां फ़ौज विड्रॉ कया। बाक़ी रही ॻाल्हि त उहे हुननि जा अमेरिकन अॾा उते रहंदा या न रहंदा, छो त अमेरिकन खे इहा नेसेसिटी आहे नॉट फॉर देम सेल्फ, या अरबनि जे लाइ हुननि खे वरी निंड नथी अचे त हुननि जी सिक्योरिटी, पर इसराइल जे लाइ रखियूं वेठा हुआ हिननि खे, हिननि अॾनि खे या हिननि खे, त इसराइल जो सुख ते वधे या उनखे जेको आहे गड़बड़ करे थी हले। हाणे ॻाल्हि इहा आहे त कहिड़े नमूने सां अमेरिका वारा चाहींदा त हुननि जो जेको आहे सो कुझु न कुझु उन अरब कंट्रीज़ में जेको आहे सो हुननि जो प्रेज़ेंस जेको आहे सो रहे। प्रेज़ेंस हुजे। मां प्रेज़ेंस लफ़्ज़ मां न कंदुमि, भई प्रेज़ेंस हुननि जो रहे, पोइ कहिड़े सूरत में और कहिड़े कहिड़े मुल्कनि में रहे, इहो जेको आहे अमेरिकन जे लाइ मां सम्झां थो तमामु वधीक वाइटली इम्पोर्टेंट हूंदो। इहो बि वरी बि इसराइल जे जेको आहे सिक्योरिटी जे लाइ हूंदो, पंहिंजे लाइ कहिड़ो ख़तरो कंदा। अच्छा आलम साहब, जीअं असां ॾिसूं था त सुभाणे मुआदो थिए थो ऐं ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं धुरियूं पुरजोश आहिनि। हिन मुआदे खां पोइ जीअं शुरू में तव्हां ज़िक्र कयो अरब मुल्कनि जो, त उहे बि तमामु घणा ख़ुशि आहिनि, पर डेफिनेटली जॾहिं मुआदो थियो
त ईरान नो डाउट इन में को शक न आहे त हिकु मिडल ईस्ट में हिकु वॾी ताक़त थी उभरंदो। छा ईरान जा अरब मुल्कनि सां जेके लाॻापा आहिनि उहे बहितर थींदा ऐं अरब मुल्कनि खे तव्हां पोइ हिन ख़िते में कीअं था ॾिसो, ईरान खे कीअं था ॾिसो ऐं इसराइल खे किथे ॾिसो था? हाणे पहिरीं ॻाल्हि मां ॿुधायांव त ईरान वाकई जेको आहे दीन थिए या न थिए हिकिड़ो ताक़त वारो मुल्क थी उभरियो। हाणे इहा आहे हिकिड़ी न्यू रियलिटी फॉर अरब कंट्रीज़। सही। हाणे अरब कंट्रीज़ पंहिंजे जेको आहे बाइडेट रिलेशन या पंहिंजे एटीट्यूड खे टुवर्ड्स ईरान कीअं रिकैलिब्रेट था करनि, इट इज़ टू बी सीन नाउ। असांखे इहो थोरो इंतज़ारु करिणो पवंदो, ॾिसणो पवंदो त हुननि जो जेको आहे सो कीअं हो जेको आहे हुनखे बैलेंस था कनि या कहिड़े नमूने सां रिकैलिब्रेट करे ईरान सां तालुकात पंहिंजा जेका तरफ़ा तालुकात आहिनि उन्हनि खे कहिड़े नमूने सां ऐं कहिड़े स्टेज ते कहिड़े लेवल ते रखणु चाहिनि था। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इसराइल हाणे जेको आहे सो मिडल ईस्ट में हुनजी कोई अहमियत न रही। जेके इब्राहिम ट्रीटीज़ हुआ उहे त हमेशह जे लाइ दफ़न थी विया ऐं उन्हनि खे रिवाइव जेको आहे सो ट्रम्प बि कोन करे सघंदो। ॿियो इसराइल वारा त परे आहे, पर ट्रम्प जेको उन्हनि जो इन्वेंटर आहे उहो बि न करे सघियो। उन वॾो टाइम लॻंदो, एतिरी जल्दी कोन। सो इन जे करे मां चवां थो उन्हनि खे इहा नई हक़ीक़त आहे। इन हक़ीक़त खे जेको आहे अरब कहिड़े नमूने सां। ॿी ॻाल्हि मां ॿुधायां, शायदि अॼु बि टॉक्स में बि हुजे पर ऑफ द रिकॉर्ड हुयो, नॉट ऑफिशियल एजेंडा ते हुयो। थी सघे थो त जेका न्यू हिकिड़ो एक्सेस चयोसि, एक्सेस ऑफ स्टेट्स चयोसि, अलाइनमेंट ऑफ स्टेट्स चयोसि, जंहिंमें पाकिस्तान शामिल आहे, जंहिंमें इजिप्ट शामिल आहे, जंहिंमें टर्की शामिल आहे, जंहिंमें कतर शामिल आहे। हाणे हुन में जेको आहे सऊदी अरब शामिल आहे, हुन में शायदि ईरान बि शामिल थी वञे। त हीअ नई हिकिड़े क़िस्म जी एक्सेस ऑफ स्टेट्स आहे या अलाइनमेंट ऑफ स्टेट्स आहे जेको जेके कमज़ोर अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी इंश्योर कंदो ऐं उते जेको आहे अमन जे लाइ जेको आहे हमेशह जे हिकिड़े क़िस्म जो कोशिशूं करे उते अमन अमान क़ाइमु रखंदो। जेके ॿाहिरीं राइवलरी आहिनि या कुझु थोरो घणो जेको आहे पाण में जेको अथनि उनखे जेको आहे सो हमेशह कोशिशि कंदा उनखे जेको आहे घटाइण जे लाइ उनखे उनते जस्ट उते स्टेबिलिटी जेको आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी रहे, स्ट्रेटेजिक स्टेबिलिटी रहे, बैलेंस रहे। इन जे लाइ इहे मुल्क जेको आहे न्यू अलायंस मां न चवंदो, अलाइनमेंट ऑफ स्टेट्स इहो कमु करे सघे थो। हिन ते अॼु इनफॉर्मली नॉट ऑन द रिकॉर्ड मां सम्झां थो ॻाल्हि ज़रूरु थींदो बिटवीन अवर लीडर्स एंड visiting president of the अच्छा आलम साहब, जीअं असां जंग दौरान ॾिठोसीं या जंग खां पोइ जेके शयूं साम्हूं आयूं त हिकिड़ा जेके इब्राहिम अकाड खे तस्लीम कंदड़ मुल्क आहिनि उन्हनि जो स्टांस ॿियो हो ऐं ख़ासि तौर ते अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प बि पॉइंट आउट कयो UAE खे त उहो बि सिधी रीति जंग में शामिल हो। हाणे जॾहिं सिनारियो सॼो चेंज थो थिए, धुरनि में मुआदो थो थिए, त असां सऊदी अरब खे बि साइड लाइन ॾिठोसीं। ओमान त शुरूअ खां ई माना हिकिड़े तरह सां फुली न पर काफ़ी हद ताईं ईरान सां गॾु बीठो। ॿिया जेके मुल्क आहे उहे बि माना को सिधी रीति न हुआ। कतर बि, हालांकि कतर जो जेको आहे त सिग्नेचर हो न आहे, अनाउंस न आहे थियल इब्राहिम अकाड ते हुनजी जेको आहे मंज़ूरी। त हाणे जेके इहे मुल्क आहिनि जेके इब्राहिम अकाड जा हामी मुल्क आहिनि, इन्हनि जो तव्हां फ्यूचर कीअं था ॾिसो? ऐं नो डाउट इसराइल हिकु तमामु वॾी ताक़त आहे अञा बि, जेकॾहिं हुनखे शिकस्त थी आहे, पंहिंजा मक़सद हासिल न थिया आहिनि ईरान में, उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। उन बावजूद बि इसराइल हिकु टेक्नोलॉजी जे हवाले सां या फ़ौजी हवाले सां या हथियारनि जे हवाले सां बि हिकु वॾी ताक़त आहे। त इन्हनि मुल्कनि खे अव्हां कीअं था ॾिसो, अरब मुल्कनि खे जेके इसराइल जी उन में बीठा सिफ़ में? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मां अलाइनमेंट ऑफ स्टेट्स जी ॻाल्हि कई त उन्हनि जो मक़सदु इहो न हूंदो त जेको आहे सो इसराइल खे टोटली जेको आहे सो यूज़ करे छॾनि, उनखे करे छॾनि। जिन मुल्कनि जो उन सां तालुकात बहाल आहिनि अफ़सोस उनखे को प्रेशर कोन विझंदा त तव्हां जेको आहे सो उन्हनि सां तालुकात ख़तमु कयो या रिनाउंस करे छॾियो। ईअं न थींदो, ईअं न थियो आहे, न थींदो। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो
मां सम्झंदो तमामु अरब मुल्कनि सां ठीक रहियो। जंग जे दौरान सऊदी अरब ऐं ईरान जे विच में जेको आहे सो राब्ता रहिया, क़तर जो बि राब्तो रहियो। हिकिड़ो मुल्क हो जेको थोरो टेड़ी थियो, उहो इहो UAE हुयो जेको आहे सो क्लियरली इसराइल जे पासो वठी बीठो, पर उन ॾिठो त जॾहिं अमेरिकन जेको आहे सो inclined in towards signing a deal with Iran, तो उहे उन ॾींहं खां वठी चुप करे वेठा आहिनि, वधीक उन्हनि कोन ॻाल्हायो आहे, उन्हनि खे का तकलीफ़ न थींदी, उन में वॾी फ्लेक्सिबिलिटी आहे UAE में, उहे फ़ौरन जेको आहे सो ईरान सां पंहिंजा तालुकात बहाल करे वेंदा। पर मां ॿुधायां जेको $300 बिलियन जेको ईरान जे लाइ थिए थो, उन जे लाइ अमेरिकन चई छॾियो आहे, हिकु लफ़्ज़नि में चई छॾियो अथऊं त इहे जेके अरब कंट्रीज़ ईंदा कंट्रीब्यूट कंदा, पोइ हाणे हुन में हुननि जो केतिरो हिसो आहे, कहिड़े मुल्क जो केतिरो हिसो आहे, उहो ख़बर न आहे। बाद में शायदि उहो थिए, अमेरिका पंहिंजे किटीअ मां या पंहिंजे ट्रेजरी मां कढी करे $300 बिलियन कोन ॾियो हिनखे। हाणे उहो जेको चवंदा आहिनि कि तव्हां सोयाबीन ख़रीद कंदव, तव्हां बीट ख़रीद कंदव, फलान कंदव, हिन सां हथियार न कंदव, बाबा उहे त तव्हां ॾियो था फॉर द डेवलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर खे जेको तव्हां हुते तबाह कयो आहे उनजे लाइ आहे, पोइ सोयाबीन ख़रीद करण जे लाइ, वीट ख़रीद करण जे लाइ त कोन्हे। सो इन जे करे इहे ॻाल्हियूं कुझु हूंदियूं आहिनि जेके पब्लिक कंज़म्पशन जे लाइ, मां सम्झां थो हाणे जेको ट्रम्प साहब ॻाल्हाए थो सोयाबीन वठंदा, वीट वठंदा, या मुंहिंजो वाइस प्रेसिडेंट थो चए, इहे पब्लिक कंज़म्पशन जे लाइ आहिनि। ईरान सां उन्हनि सां को तालुक़ु कोन्हे। उहो पैसो तव्हां जेको ॾियो था फॉर द रिकंस्ट्रक्शन ऑफ ईरान जे लाइ ॾियो था, उते रिकंस्ट्रक्शन थींदी, उन में तव्हां भले पंहिंजो खणी ऐं इंजीनियर वेहारे छॾियो, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर ईरानी तव्हांजो इंजीनियर बि उते न छॾींदा, इहो बि ॿुधाए छॾियां। इहो सो इन जे करे मां चवां थो त अरब मुल्कनि खे का तकलीफ़ न थींदी त इसराइल सां बि तालुकात रखनि, हेॾे बि रखनि, पर उन इसराइल जो उहो असर रसूख़ न रहंदो। तव्हां सही चयो त अञा बि ताक़त वारो मुल्क आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए छॾां, इसराइल में बग़ैर लबनान जे या सीरिया में जेको आहे सो कंफ्लिक्ट थिए हो, पर कंहिं मुल्क ते ईअं हमिलो करण जे ईरान ते थियो, कंहिं अमेरिकन जे सपोर्ट खां सवाइ हो न कंदा कॾहिं सही बि। छो त ओबामा जे ज़माने में इहो ई नेतन्याहू हो जंहिं चयो हुनखे तव्हां अची करे असांजो साथ नथा ॾियो, असां जेको आहे सो यूनिलेटरली हमिलो था कयूं, हुननि जो तबाह था करे छॾियूं सभई न्यूक्लियर साइट्स। त ओबामा हुननि खे सख़्तीअ सां मना कयो त ईअं कंदव त असां जेको आहे सो पंहिंजो तव्हां सां जेके बायोलेटरल रिलेशन खे रीअसेस कंदासीं, उन्हनि खे सख़्ती सां मना कयो त उन्हनि हमिलो न कयो, बल्कि उहो जेको ट्रीटी साइन थी उन में बि यानी मां हाणे क्लियरली चवंदुसि, हिकिड़ो असांजो अरब मुल्क हुयो नाख़ुशि हुयो, ॿियो इसराइल हुयो, उन्हनि ई ज़ोर ॾिनो ट्रम्प ते जेको अमेरिका खे उनजो बि इतराज़ कयो। सो असां वटि इहे लेसन्स ऑलरेडी आहिनि, इहे जेके आहिनि से इहे पिटफॉल्स आहिनि, इन पिटफॉल खे असां अवॉइड करे जेको आहे सो असांजो मतिलबु आहे त जेके असां नेगोशिएटर असां मीडिएटर्स आहियूं प्लस ईरानी, इन्हनि सभिनी खे जो मुंहिंजो मतिलबु इहो आहे त पिटफॉल्स खे अवॉइड करे जेको आहे डील साइन करणु घुरिजे। सही, वॾी महिरबानी आलम साहब। नाज़रीन, आलम बिरोही साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो इहो ई चवणु हो त हिन महिल जेकी ॻाल्हियूं हलनि पियूं उन में ज़ाहिर आहे कुझु न कुझु हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उते टेबल ते थियनि थियूं, ऐं उहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे तमामु संजीदा क़िस्म जूं आहिनि। हिकिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पब्लिक खे जेको आहे त सेल करण लाइ हूंदियूं आहिनि, जेकॾहिं डिस्ट्रक्शन जे हिनखे चइजे त ग़लति न हूंदो, त माना आवाम खे डिस्ट्रैक्ट करण लाइ हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे डिस्ट्रैक्ट करण लाइ हूंदियूं आहिनि, त जे हू पंहिंजे उन मक़सद ते, पंहिंजे उन टारगेट ते, पंहिंजे उन जेको मंज़िल ते तरफ़ ॻाल्हियूं ऐं क़दम अॻिते वधाईंदा रहनि। उहे ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं आहिनि। ईरान ऐं अमेरिका विच में जेको टेक्निकल ॻाल्हियुनि जो जेको दौरु थियो, उन खां पोइ 4 वर्किंग कमेटियूं ठहियूं आहिनि, उहे इहो तइ कंदियूं लेट्स होप के उहे जेके मुआदा आहिनि, उहे जेके ॻाल्हियूं आहिनि, उन ते ॿिन्ही धुरियुनि जो कंसेंट बीहे ऐं धुरियूं खे हिकिड़े मज़बूत क़िस्म जो मुआदो कनि ऐं हिन ख़िते में अमुन अचे। पाकिस्तान जी जेका टियाकड़ी आहे, उन में जेका हे जंग बंदी थी आहे, उन खां पोइ ॻाल्हियूं थियूं आहिनि, इन जी सॼी दुनिया वाखाण करे थी ऐं पाकिस्तान जो हिकिड़ो धार मुक़ाम ठहियो आहे दुनिया में। अॼु प्रोग्राम लाइ एतिरो ई, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।